चार दाणा ख्वाजा अहमद अब्बास मुतरजम इब्न हयात पंवर पंहिंजे कलम मां। ख्वाजा अहमद अब्बास हिकु हक़ीक़त शनास ऐं हक़ीक़त निगार अदीब आहे जेको ज़िंदगी जी लाहिन चाढ़िन ऐं हेठि मथाहिन में हमेशह मज़लूम धुर जी मदद कंदो रहे थो। ख़ासि तौरु उर्दू अदब ऐं हिंदी अदब में काफ़ी ॼाण सुञाण आहे। असांजी सिंध अंदरि बि अहिड़ा केतिरा ई दोस्त मिली सघंदा जेके ख्वाजा जी अदबी ख़िदमतुनि जो एतिराफ़ कंदे रही न सघंदा। चार दाणा असुल में हिंदी ज़ुबान में मुसनिफ़ जी पंहिंजी अदबी तख़लीक़ आहे, जितां पहिरीं ॿ दाणा अमरीका जो दाणो ऐं चीन जो दाणो मकतबा शाहराह दहली वारनि पंहिंजे रिसाले में शाया करे हिकु नेक ऐं अदबी ख़िदमत सरअंजाम ॾिनी आहे। मूं बि साॻी तस्वीर खे जेका ख्वाजा अहमद अब्बास जी बुलंद शख़्सियत ऐं इंसान दोस्ती सां भरपूर आहे, तंहिंखे पंहिंजी ताक़त आर सिंधी लिबास पहिराइण जी काफ़ी कोशिशि कई आहे। उन हूंदे बि मंझसि केतिरियूं ई ख़ामियूं रहिजी वियूं आहिनि, पर साॻिए वक़्तु अफ़साने जे रूह ऐं मुसनिफ़ जे असुली मक़सद सां का बि हथ चुरान कान कई अथमि। मुंहिंजी हिन अधूरी महिनत जो इहो ई मक़सदु आहे त असांजा उहे नौजवान जिन में ज़िंदगी जी जुस्तजू आहे से मंझांसि की कुझु लाभ पिराइनि। इब्न हयात पंवर। हिंदुस्तानी दाणो। बम्बई जी बंदरगाह ते चार ग़ैर मुल्की जहाज़ बीठल आहिनि जेके ॿियनि मुल्कनि मां अन्न सां भरे आंदा विया हुआ। जहाज़ ख़ाली थी चुका आहिनि। मंझाउनि कणिक जूं ॻोढ़ियूं लाहे रेलगाॾी जे वसीले बिहार ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि ॾांहुं रवानियूं कयूं पियूं वञनि। ओचितो जहाज़नि जूं सीटियूं लॻियूं ऐं दुहें जा कारा ककर हवा में उॾामंदे चारई जहाज़ पंहिंजो रस्तो वठी हलिया विया। बंदर जे खलासिन जिते अन्न जूं ॻूणियूं लाथियूं हुयूं उते ॿुहारी ॾेई रहियल खयल दाणनि खे चपटिन सां चूंडे समुंड में उछलाए छॾियो। गोदी जे फर्श में हिकु ॾार हो जंहिंमें चार दाणा रहिजी विया, टे कणिक जा ऐं हिकु चांवरनि जो। ॿुहारी ऐं चपटी खां इहे बची वियल चारई दाणा उन ॾार में अहिड़ी तरह लिकल ऐं दॿियल हुआ जहिड़ी रीत जंगी मोर्चे ते दुश्मन जे हमले खां बचण लाइ सिपाही लिकी वेंदा आहिनि। सारो ॾींहुं इहे दाणा अहिड़ो त ख़ामोश रहिया ॼण संदन वात में ज़ुबान ई न हुई, ॼण त रुॻो अन्न जा दाणा ई हुआ। अधु राति खां पोइ जॾहिं दुनिया जी हर चीज़ चांडोकी जी तिलस्मी चादर ढके सुम्ही पवे थी ऐं फ़क़ति मोहबत ई जाॻंदी रहे थी, उन वक़्तु चंड जे फिराक में समुंड कर मोड़णु शुरू करे थो, हवाऊं थधियूं आहूं भरिनि थियूं, इंसाननि जूं ज़ुबानूं ख़ामोश थी वञनि थियूं, काइनात जाॻे थी, समुंड जी हर हिकु लहर पंहिंजो पंहिंजो मधुर राग छेड़े थी। उन वक़्तु ओचितो ई ओचितो चइनी दाणनि पाण में चुण भुण कई। पहिरियों दाणो जेको ॿियनि सभिनी दाणनि खां वॾो हो ऐं नक मां ॻाल्हाए रहियो हो, सो अहिड़ी रीत तड़ तकड़ में नंढा नंढा जुमिला ॻाल्हाईंदो थी रहियो ॼण संदसि ज़ुबान कंहिं तेज़ रफ़्तार मोटर में सवार हुजे ऐं खेसि वञण जी तकड़ हुजे, नामालूम त केॾांहुं ऐं छाजे करे। हू चवणु लॻो, भाइरो ही घड़ी शायदि वरी न अचे, छो न पंहिंजी पंहिंजी कहाणी ॿुधाए राति काटिजे। क़िस्मत सां अची हिते गॾु थिया आहियूं, कहिड़ी ख़बर सुभाणे ॿुहारे जे थेड़ सां केॾांहुं जो केॾांहुं हलिया वञूं। ॿियो दाणो जेको पहिरें वांगुरु डिघो ऐं मज़बूत हो ऐं जंहिंजो रंग पहिरें दाणे वांगुरु सुर्खी मायल हो, सो अहिड़े त कड़के कंदड़ आवाज़ में ॻाल्हाए रहियो हो ॼण इनकलाबी नारो हणी रहियो हुजे या ज़ोर ज़ोर सां को किताबु पढ़ी रहियो हुजे। चवणु लॻो, इहो ठीकु आहे दोस्त, सुभाणे सवेर असांखे ज़रूरु हिक ॿिए खां विछड़णो पवंदो। आउं पंहिंजे अमरीकी दोस्त जे हिन ख़्याल सां हमराए न आहियां त असांखे क़िस्मत या इतफ़ाक़ हिन हंधि अची गॾु कयो आहे। कणिक ऐं चांवरनि जा दाणा हुजनि या इंसान, तारीख़ जी हवा उन्हनि खे धूड़ ऐं दज़ वांगुरु कंहिं तरफ़ उॾाए नथी वञे। असीं ऐं असांजा दोस्त इंसान उन ई तरफ़ वञूं था जंहिं तरफ़ असांजूं तारीख़ी, समाजी, इक़्तिसादी हालतूं ऐं रुझान असांखे वठी वञण लाइ मजबूर कनि था। जेकॾहिं मुंहिंजे साथी जो मार्क्स जे फ़लसफ़े जो ग़ौर सां मुतालियो कयल हुजे हा त हू अहिड़ी ग़लतफ़हमी में कॾहिं मुब्तला न थिए हा। बहरहाल, मां हिन तजवीज़ जी पुठिभराई करियां थो त पंहिंजी पंहिंजी कहाणी ॿुधाए राति गुज़ारी वञे। टियों दाणो जो हो त नंढो मगर बदन में भरियल ऐं मज़बूत हो, सो अहिड़ी तरह त ॻाल्हाए रहियो हो ॼण हज़ारनि सालनि जी निंड मां हींअर जाॻियो हुजे। चवणु लॻो, दोस्तो, इहा तजवीज़ निहायत माक़ूल आहे। असांजे मुल्क जे हिकु वॾे फ़लसफ़ी जंहिं 1000 वरह अॻु चयो हो त सभु इंसान भाइर आहिनि, पर आऊं चवां थो त अन्न जा दाणा बि सभु पाण में भाइर आहिनि। न त कहिड़ी रीति दुनिया जी चइनी कुंडुनि मां हली हिन धारे देस में अची पत्थर जे हिन ॾार में गॾु थियूं हुआ। चोथों दाणो जो सभिनी खां नंढो हो ऐं जंहिंजे बदन ते साओ रंग झलकी रहियो हो, जंहिंजे बदन में जवानी जो जोश बि हो ऐं ॿाराणो ज़िद बि।
हू चवणु लॻो, भाइरो, घटि में घटि मुंहिंजे लाइ ही देस धारियो न आहे। मुंहिंजो पीउ इन ज़मीन ते पैदा थियो हो, छाजे करे हुनखे हितां कढियो वियो ऐं कीअं अॼु आउं हिते वापसि आयो आहियां, सो बि हिकु अजीब दास्तान आहे, जो वक़्तु अचण ते आउं अव्हांखे खोले ॿुधाईंदुसि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जंहिं सिलसिले में असीं अॼु हिन हंधि कठा थिया आहियूं, उन बाबति पंहिंजी पंहिंजी राम कहाणी ॿुधायूं। हींअर टिनी दाणनि जूं निगाहूं पहिरें दाणे में वञी खुतियूं। उहो दाणो जेको ॿियनि खां ज़रा वॾो ऐं मज़बूत हो ऐं जंहिं नक मंझां ॻाल्हायो पिए, सो अहिड़ी तड़ तकड़ में नंढा नंढा जुमिला ॻाल्हाईंदो थी रहियो ॼण संदसि ज़ुबान कंहिं तेज़ रफ़्तार मोटर में हू सवारु हुजे ऐं खेसि वञण जी तकड़ हुजे। सो चवणु लॻो, भाइरो, अव्हां सभिनी मुंहिंजे मुल्क अमेरिका जो नालो त ॿुधो हूंदो। असीं पंहिंजे मुल्क खे भॻवान भूमि चवंदा आहियूं ऐं आहे बि बराबरि अहिड़ी। धणी जी महिरबानी सां का बि नेमत अहिड़ी न आहे जा असांखे मुयसरु न हुजे। असांजे शहर जूं इमारतूं एतिरियूं त वॾियूं आहिनि जो संदनि चोटियूं ककरनि सां लॻंदे नज़र ईंदियूं आहिनि। असां वटि आबादी जा एॾा त वॾा खेत आहिनि जो हिकु पीढ़ी खां ॿी पीढ़ी ताईं वञण लाइ रेलगाॾी या मोटर में ई वञिणो पवंदो आहे। मुंहिंजी पैदाइश बि अहिड़नि ई खेतनि में थी, जिते हर भाण ॿिज ऐं पाणी मशीनुनि सां ॾिनो वेंदो आहे। जेकॾहिं बरसाति न पवे या बरसाति में देरि हुजे त हवाई जहाज़नि रस्ते ककरनि ते हिकु अहिड़ी गैस उछली वेंदी आहे जो ॾिसंदे ॾिसंदे बरसाति पवणु शुरू थी वेंदी आहे। जॾहिं मूंखे ऐं मुंहिंजनि भाइरनि भेणुनि खे कीड़ा ऐं जरासीम सताइण शुरू कंदा आहिनि त हवाई जहाज़ खे तमामु हेठि उॾाए हिकु ज़हरीली गैस छिणकाई वेंदी आहे, जंहिं सबबु जीत ऐं जरासीम हिकदमि मरी वेंदा आहिनि ऐं असां ते उन गैस जो ज़रे जेतिरो बि असरु न पवंदो आहे। जॾहिं फ़सुलु पची तयारु थिए तॾहिं मशीन रस्ते लुणी गाहे मूड़े साफ़ करे लोह जे तमामु वॾनि ख़ाली मुनारनि में बंदि कयो वेंदो आहे। दोस्तो, मां बि इन ई मशीनुनि जे माहौल में ॼायसि ऐं निपनसि। अव्हांखे यकीन करणु घुरिजे त अव्हां खां आउं को घणो मुख़्तलिफ़ न आहियां। मुंहिंजे चीनी भाउ सच चयो त रुॻो दुनिया जा इंसान न, पर दुनिया जा अन जा दाणा बि पाण में भाइर आहिनि। मूंखे अञा ताईं यादि आहे त जॾहिं आउं निपजी पलिजी जवान थियसि त केतिरा डिघा खेत सोनहरी वारनि सां चमकी रहिया हुआ। अहिड़ा थे ॾिसण में आया जहिड़ो हिकु छोलियूं हणंदड़ समुंड, जंहिंजी लहरुनि जो सिलसिलो सारी दुनिया खे चोगर्द घेरींदड़ हुजे। ऐं उन वक़्तु नामालूम छाजे करे मुंहिंजी दिलि में ही ख़्यालु अची उथियो त जेकर उन्हनि लहरुनि मथां उॾामी सारी दुनिया जो सैर करे अचां। उन वक़्तु मूं सोचियो त हिंदुस्तान ज़रूरु वेंदसि, पर मुंहिंजी दिलि में हिन देश में अचण जी ख़्वाहिश छो ऐं छाजे करे पैदा थी, इन ॿुधाइण लाइ मूंखे पंहिंजे दोस्त बर्ट जो तारुफ़ कराइणो पवंदो। बर्ट जो पूरो नालो रॉबर्ट आहे, रॉबर्ट स्मिथ, पर घरवारा ऐं दोस्त खेसि बर्ट जे नाले सां सॾींदा आहिनि। अवी जेकॾहिं हिन खे ॾिसो त ख़ुशि थियो। बिल्कुलु ख़ूबसूरत कदावर जवान, सोनहरी वार, सोनहरी नंढियूं नंढियूं मुछूं। हुन सां मुंहिंजी घाटी दोस्ती आहे, छो त खेत ते कमु करण वारनि मां हिकु इहो ई हो जो असां सां मोहबत कंदो हो। शाम जो जॾहिं कमु ख़तमु थी वेंदो हो ऐं ॿिया मज़दूर भर वारे ॻोठ में बीयर पीअण ऐं छोकिरियुनि सां इश्कबाज़ी करणु हलिया वेंदा हुआ, तॾहिं बर्ट असां वटि खेत जी मंडी ते अची वेही रहंदो हो या आरामु करण लाइ लेटी पवंदो हो ऐं सिगरेट पीअंदो रहंदो हो। कॾहिं भरिसां लंघंदे को साथी पुछंदो हुअसि त बर्ट, तोखे छा थियो आहे, धूड़ में वेही कपिड़नि जी सत्यानाश करे छॾी अथई। बर्ट जवाबु ॾींदो हो त मूंखे मिटी जी ख़ुशबू वणे थी, ऐं ईअं ई हू खिली ॾींदो हो, पर हुनजी नीरनि अखियुनि में उहा मुर्क किथे। ख़बर न आहे त हू कहिड़ी गहरी सोच में ऐं पुराणी यादि में विञाइजी वेंदो हो। सिगरेट जे धुएं जे ककरनि में हुनजा ख़्याल ख़बर न आहे किथे ऐं केतिरो परे उॾामंदा हलिया वेंदा हुआ। बर्ट जी हिकु ॿी आदत हुई जंहिंमां मूंखे हैरत वठंदी हुई। जॾहिं हू आसमान खे निहारींदे निहारींदे थकिबो हो तॾहिं संदसि अखियूं आसमान में खुपी वेंदियूं हुयूं। हुनजी अखियुनि जी गहराई में हिकु अजीब चमक पैदा थी वेंदी हुई, ॼण कंहिं माशूक़ जे दीदार सां आशिक़ जी अखियुनि में पैदा थी पवे। हिकु ॾींहुं हू मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी अहिड़ी तरह निहारणु लॻो जो मूंखां पाण झलियो न थियो ऐं मूं खिली चयसि, बर्ट, तूं मूंखे अहिड़ी तरह घूरे रहियो आहीं जीअं को आशिक़ पंहिंजे माशूक़ खे। मुमकिन आहे त अवी पुछो त भला इंसानु अन जे दाणनि सां कीअं थो ॻाल्हाए सघे ऐं कहिड़ी ज़ुबान में। इंसान हुजनि या जानवर हुजनि, या असीं बेजान अन जा दाणा, मोहबत करण वारा हिक ॿिए सां पंहिंजो बयानु ज़ाहिर करे ॾियनि। हा त पोइ मूं चयसि, बर्ट, तूं मूं ॾांहुं हिन नमूने छो थो घूरीं। इन ते हू हिकु वॾो ऐं थधो साहु खणी चवणु लॻो, तोखे ॾिसंदे मूंखे कंहिंजी यादि थी अचे। केरु हुई उहा, मूं पुछियसि, ऐं इहो मां बि सम्झी वियुसि त ज़रूरु का छोकिरी हूंदी। सोशमा। सोशमा?
ही त अजीब नालो आहे। छोकिरियुनि जा नाला त मूं केतिरा ई ॿुधा आहिनि, मैरी, मारिया, स्टीला, सिलेविया, मार्गरेट, मगर सोशमा, ही कहिड़ो अजीब नालो आहे? ही हिंदुस्तानी नालो आहे दोस्त। हिन खां अॻु त मूं कॾहिं बि हिंदुस्तान जो नालो न ॿुधो हो। तंहिं करे मूं बर्ड खां पुछियो, मूंखे ॾिसंदे तोखे उन हिंदुस्तानियुनि छोकिरी जी यादि छो थी अचे? भला कणिक जे बूजरनि वांगुरु हुन जा वार बि सोनहरी त न हुआ? न, बर्ड आस्ते चवणु लॻो, जीअं लफ़्ज़ हुनजी ज़ुबान मां न पर संदसि यादगिरी जी गहराई मां निकिरी रहिया हुजनि। हुन जा वार कारा हुआ, गहरियूं कारियूं अखियूं ऐं रंग तो वांगुरु कणिक जहिड़ो हो, हू बहू तो वांगुरु। तुंहिंजे ॾिसंदे हुनजी यादि इन करे अचे थी जो हू बुखायल आहे ऐं मां हुनखे कणिक जा चंद दाणा मोकिलणु चाहियां थो पर मोकिले नथो सघां। ऐं पोइ आस्ते आस्ते सिगरेट मां सिगरेट दुखाईंदे हुन सोशमा सां पंहिंजी मुलाक़ात ऐं मोहबत जी सारी कहाणी ॿुधाई। ॿी महाभारी में जॾहिं जापान जूं फ़ौजूं हिंदुस्तान जी सरहद ते पहुतियूं हुयूं, बर्ट अमेरिका जे हवाई ॿेड़े में लेफ्टिनेंट हो। ॿियनि अमरीकी हवाबाज़नि सां गॾु हुनखे बि आसाम जे हवाई अॾे ते मोकिलियो वियो, जिते हू जापानी बमबाज़नि ऐं हवाई जहाज़नि जो मुक़ाबिलो कंदो हो। हिकु ॾींहुं बर्ट हिकु जापानी जहाज़ जो पीछो कंदे तमामु परे निकिरी वियो। दुश्मन जे ॿिनि हवाई जहाज़नि मौक़ियो ॾिसी मथसि गोलियूं वसाइणु शुरू कयूं। हुन जीअं तीअं करे हवाई जहाज़ खे बचायो, मगर रेडियो ऐं कंपास टुकड़ा टुकड़ा थी विया। ककरनि में रस्तो विञाइजी वियो, जंहिंजे करे केतिरो ई वक़्तु हू बर्मा ऐं आसाम जी सरहद ते रिणंदो रहियो। आख़िर पहाड़नि खे छॾे हुन मैदान जो रुख़ वरितो, पर खेसि किथे बि हेठि लहण जी जॻह नज़र न आई। बरसाति जी मौसम हुई, हर हंधि पाणी ई पाणी थे नज़र आयो। जॾहिं हवाई जहाज़ जो पेट्रोल ख़तमु थी वियो, तॾहिं जहाज़ खे ख़ैराबाद चई पैराशूट ॿधी हेठि टिपो ॾिनो। छटीअ खुलण जे झटके में ई हू बेहोश थी वियो, मगर हेठि किरण जो अहसासु अञा की होसि, एसी ताईं जो हुनखे ईअं महसूसु थियो ॼण कंहिं खेसि माउ जी नरम झोली में वञी विधो हुजे। जॾहिं हुनखे होश आयो त हू सारियुनि जे हिकु पाणी भरियल ॿनी में किन किचिरे में लेथड़ियो पियो हो। खेसि हिकु टंग में तमामु सख़्तु ईज़ा आयो हो। साम्हूं ॿ चमकंदड़ कारियूं अखियूं खेसि घूरे रहियूं हुयूं, जिन में मुर्क बि हुई, संजीदगी बि, ताजुब बि हो ऐं इत्मीनान बि, सवाल बि हो ऐं जवाब बि, मोहबत बि हुई ऐं हरीफ़ाणो अंदाज़ बि। सोशमा पंहिंजे साथियुनि जी मदद सां बर्ट खे उतां खणी पंहिंजे घर वठी आई। हुनजो पीउ डॉक्टर हो। मुआइने मां मालूम थियो त बर्ट जी हिकु टंग भॼी पई आहे। डॉक्टर जे इलाज ऐं सोशमा जी परघोर हेठि बर्ट थोरनि ई ॾींहंनि में ठीकु ठाकु थियो, पर अञा घुमण फिरण जहिड़ो न हो। उन अरसे में लेटंदे लेटंदे हू ॾिसंदो रहंदो हो त हर रोज़ु राति जो उन घर में केतिरा ई नौजवान ईंदा हुआ, जिन जी पाण में फुस फुस थींदी हुई। कंहिं ॻुझी जाइ तां हथियार, गोलियूं ऐं बारूद कढी पिरह फुटंदे ई उहे नौजवान ग़ाइबु थी वेंदा हुआ। पहिरीं राति जो जॾहिं हुन इहो ॾिठो, सम्झाईं त बुख़ार जे करे शायदि मूं ख़्वाबु ॾिठो आहे। सुबुह जो सवेर जॾहिं सोशमा चांहि खणी आई, तॾहिं बर्ट खांसि राति जे अजीब वाक़िए मुतलिक़ पुछियो। सोशमा पंहिंजी घबराहट ते कब्ज़ो कंदे चवणु लॻी, अव्हां हिन बारे में मूंखां को बि सुवाल न पुछो ऐं न जवाबु मिलण जी उमेदु करियो। बर्ट सम्झी वियो त सोशमा जो घर कंहिं इनकलाबी जमायत जो हेडक्वार्टर आहे। बर्ट खे संदसि अंग्रेज़ साथियुनि बि ॿुधायो हो त हिंदुस्तानी इनकलाबी जंग जे वक़्त में क्विट इंडिया जी तहरीक हलाए रहिया आहिनि। असुल में जापान जा फाशिस्ट बघड़ आहिनि, इहे गद्दार आहिनि, जमहूरी महाज़ जा दुश्मन आहिनि। इन लिहाज़ सां सोशमा बर्ट जी हर अंग्रेज़ ऐं अमरीकी सिपाही जी दुश्मन हुई, पर न ॼाण छो बर्ट खे हू दुश्मन न बल्कि दोस्त मालूम थींदी हुई। हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ में एतिरी नरमी हुई, हुनजा हथ एतिरा मुलायम हुआ, हुनजी अखियुनि में एतिरी मासूमियत ऐं मोहबत हुई जो हू कंहिंजी बि दुश्मन थी न थे सघी। सोशमा अंग्रेज़ी चङी तरह ॻाल्हाए सघंदी हुई। जॾहिं बि मौक़ो मिलंदो हो त बर्ट हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो हो, ऐं न हू बर्ट सां कंहिं सियासी मसइले ते ॻाल्हि ॿोल करणु चाहींदी हुई, ऐं जे कंहिं वक़्तु अहिड़ो बहस छिड़ी बि पवंदो हो त हू हीअ चई टारे छॾींदी हुई, अव्हीं असांजा महिमान आहियो ऐं बीमार आहियो, इन करे मां अव्हां सां बहस न कंदसि। मां ॼाणां थी त अव्हां असांखे जापानी फाशिस्टनि जा एजेंट सम्झो था। मां का बि सफ़ाई करणु नथी चाहियां। अव्हां जीअं बि सम्झो, फ़क़ति हीअ यादि रखो त अव्हां अंग्रेज़नि जी मदद करणु आया आहियो, इन करे असांजा माण्हू बि अव्हां खे पंहिंजो दुश्मन ॼाणनि था। बर्ट चयसि, सोशमा, मां हिंदुस्तान जी आज़ादी जो मुख़ालिफ़ न आहियां। मुंहिंजे परॾाॾे बि अंग्रेज़नि सां लड़ी असांजी आज़ादी वारी जंग में जान ॾिनी हुई, मगर अॼु जॾहिं जमहूरियत ऐं फाशिज़म जी भयानक टकर थी रही आहे, इन ई करे हिंदुस्तान ऐं हिंदुस्तानियुनि खे अंग्रेज़नि जी ग़ुलामी क़बूलु करणु घुरिजे।
असांखे इहो ई करणु घुरिजे जेको अव्हीं चवणु घुरो था न। सोशमा कड़को करे जवाबु ॾिनो ऐं बर्ट ख़ामोश थी वियो। वरी चवणु लॻो, सोशमा ख़फ़ा न थी, मूंखे सम्झण जी कोशिशि कर। मां अव्हांजो दुश्मन न आहियां। त पोइ बहस छॾ, का ॿी ॻाल्हि कर। कहिड़ी ॻाल्हि करियां? का बि। तोखे नचणु ईंदो आहे? हा। त पोइ जॾहिं मां घुमण फिरण जहिड़ो थियां त मूंसां नचंदी? असां वटि इन नमूने मर्द ऐं औरत गॾिजी न नचंदा आहिनि। मां मणिपुर नमूने जो नाच ॼाणंदी आहियां। ईअं चई हुन पंहिंजे नचण वारी पोशाक खणी अची ॾेखारी। केतिरी न ख़ूबसूरत आहे हीअ पोशाक। हीअ त वॾी शानदार पोशाक आहे, बिल्कुलु शहज़ादियुनि जहिड़ी। हिन जे पहिरींदे त तूं शहज़ादी ॾिसबी हूंदी। मगर पोइ ख़बर नाहे कहिड़े जज़्बे हेठि अची हुन उहा पोशाक विकिणी छॾी। सोशमा, मूंसां गॾु अमेरिका हलंदी? छा मतिलबु? कावड़ मां सोशमा जूं अखियूं बाहि जे शोलनि वांगुरु भड़कण लॻियूं। अव्हीं मुंहिंजी बेइज़ती करणु घुरो था मिस्टर रॉबर्ट? अव्हीं असां हिंदुस्तानी छोकिरियुनि खे छा था सम्झो? बर्ट उन तां माफ़ी घुरणु लॻो। सोशमा उन जो को बि जवाबु न ॾिनो, मुंहुं फेरे दरी खां ॿाहिरि निहारणु लॻी। इन ते बर्ट चवणु लॻो त हाणे मां थोरो घुमी फिरी सघां थो। सुभाणे मां हितां हलियो वेंदुसि ऐं पोइ तोखे मुंहिंजूं बदतमीज़ क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं ई कोन पवंदियूं। इन ते सोशमा चवणु लॻी, मूंखे अफ़सोस आहे जो अव्हांखे हितां वञणु न ॾिनो वेंदो। अव्हांखे असांजी इनक़लाबी पार्टी जी ख़बर पइजी वई आहे। असीं अव्हांखे हिते क़ैद रखण ते मजबूर आहियूं। भला मां जे भॼी वञण जी कोशिशि करियां त पोइ? बर्ट जे एतिरे चवण ते सोशमा कंध फेराए पंहिंजूं निगाहूं बर्ट जी निगाहुनि में अड़ाईंदे चवणु लॻी, मूं ज़िमो खयों आहे तव्हां हितां केॾांहुं भॼी न वेंदो। इन हूंदे बि जेकॾहिं तव्हां कोशिशि कई त मूंखे पंहिंजो फ़र्ज़ु निभाइणो पवंदो। ईअं चई हुन निहायत तेज़ी सां बर्ट जो पिस्तौल खणी वरितो ऐं बर्ट हैरानी विचां हिकु नाज़ुक बदन ऐं नरम लहजे वारी छोकिरी ॾांहुं निहारींदो रहियो। हू सोचणु लॻो त वक़्तु अचण ते हू मूं ते गोली हलाइण जी जुरत करे सघंदी। मगर जॾहिं सोशमा जी अखियुनि में निहारियईं त खेसि ख़ौफ़नाक झलक नज़र आई ऐं चवणु लॻो, तूं बेफ़िक्र रह सोशमा। मां भॼण जी कोशिशि करे तोखे ख़ौफ़नाक आज़माइश में न विझंदुसि। उन ॾींहं खां पोइ बर्ट सोशमा जो क़ैदी थी वियो। मोहबत कॾहिं थिए थी, छो थिए थी? मां त कणिक जो हिकु हक़ीर दाणो आहियां। वॾा वॾा क़ाबिल इंसान बि इन सवाल जो जवाबु ॾेई नथा सघनि। ख़ुदा जो हुकुम चइजे, क़िस्मत जो खेल चइजे, या बक़ौल मुंहिंजे दोस्त जे कुदरती इंसानी ख़्वाहिशुनि खे ज़िम्मेवारु ठहिराइजे। हक़ीक़त हीअ आहे त मोहबत खे जॾहिं थियणो पवे थो त थी वञे थी ऐं इन ॻाल्हि जो ख़्यालु नथी करे त रस्ते में पहाड़ आहिनि या समुंड आहिनि, नसुली तहफ़ुब आहे या क़ौमी इख़्तिलाफ़ात। अहिड़ी रीति बर्ट ऐं सोशमा बि हिक ॿिए खे चाहीण लॻा। बर्ट मूंखे ॿुधायो हो त हुन पहिरें ॾींहुं ई उन हिंदुस्ताननि छोकिरी खे पंहिंजी दिलि ॾेई छॾी हुई। मूं बर्ट खां पुछो, अव्हीं सिपाही माण्हू त ईअं ई दिलि उछलींदड़ थींदा आहियो। चवनि था त हर हिकु शहर ऐं बंदर में अव्हांजी हिकु माशूक हूंदी आहे। हुन वीचारी सां बि अव्हां मोहबत शुरू कई हूंदी। भला सोशमा जो बि तोसां मोहबत जो वाइदो हो? बर्ट चयो, न, इहे हिंदुस्ताननि छोकिरियूं हिन मामले में असांजे मुल्क जी छोकिरियुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। हू मोहबत जो इक़रार ज़ुबान सां न कंदियूं आहिनि ऐं न कॾहिं सोशमा बि मूंखे ईअं चयो त हू मूंसां मोहबत थी करे। पर पोइ बि हुनजी अखियुनि में, हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ में मूंखे संदसि मोहबत जी परूर पई थिए। वधीक सबूत मूंखे उन ॾींहुं मिलियो जंहिं ॾींहुं हुन मूंखे वञण जो चयो। हीअ त ऊंधी ॻाल्हि थी। हुन तोखे वञण जो चयो ऐं तूं उन मां मोहबत जो अंदाज़ो लॻाई। भला मोहबत करण वारी बि कॾहिं पंहिंजे माशूक खे ईअं चवंदी त तूं हितां हलियो वञ? तूं सच थो चवीं, मगर जिन हालतुनि में हुन मूंखे वञण जो चयो उहे बिल्कुलु ॾुखियूं ऐं अजीब हुयूं। उते रहंदे केतिरा हफ़्ता गुज़री चुका हुआ। मुंहिंजी टंग जो ज़ख़्मु ठीकु थी वियो ऐं मां घुमी फिरी सघियसि थे। पहिरियां ई मां सोचींदो हुअसि त जॾहिं मुंहिंजी टंग ठीकु थी वेंदी त मां राति जो ओचितो ई ओचितो भॼी हलियो वेंदुसि। 10-15 मील प्यादल हली ज़रूरु कंहिं शहर या फ़ौजी छावनी ताईं पहुची वेंदुसि। पर पोइ उन घर में क़ैदी वांगुरु रहंदे बि आस्ते आस्ते मुंहिंजी दिलि में उन हिंदुस्तानी इनक़लाबियुनि जे ख़ुलूफ़ ऐं क़ुर्बानी जो यकीन थियणु लॻो। उहे सभई नौजवान हुआ जेके सिर तरी ते रखी अॻिते वधी रहिया हुआ, कंहिं ज़ाती गर्ज़ लाइ न, पर पंहिंजे वतन जी आज़ादी ख़ातिर। हीउ सच आहे त उन्हनि जा रस्ता अलॻि अलॻि हुआ, मगर हू बि उन आज़ादी ऐं जमूरियत लाइ विड़ी रहिया हुआ। 2-4 हफ़्तनि खां पोइ मूं दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं मूंखे मौक़ो मिली बि वियो तॾहिं बि आऊं न भॼंदुसि। उन घर में न मोटर हुई, न रेडियो ऐं न वरी ॿियो अमरीकी आसाइश जो सामान। खाधो पुराणी धातु जी थाली में मिलंदो हो ऐं सभु मिटी ते सुम्हंदा हुआ।
उन हूंदे बि ख़बर नाहे त छो मूंखे निहायत आराम ऐं सुकून मुयसरु हो। थी सघे थो त रुॻो सुषमा जे करे ई हुजे। ॾींहों ॾींहुं मुंहिंजी दिलि छिकिजी पई वई ऐं पोइ हुन बि नफ़रत ऐं ताना वग़ैरह ॾियणु छॾे ॾिना। घर जो दरवाज़ो घणो करे खुलियल ई रहंदो हो। कॾहिं कॾहिं घर जा माण्हू कंहिं कम सां ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ त पोइ घर में आउं अकेलो हूंदो हुउसि या फ़क़ति सुषमा जो पीउ डॉक्टर बासू उते हूंदो हो, जेको एतिरो त कमज़ोर हो जो जेकॾहिं मां भॼी वञण जी कोशिशि करियां त हू रोके न सघे। कलाकनि जा कलाक हिंदुस्तानी फ़लसफ़े, बैनुल अक़वामी सियासत या डॉक्टरी मसइलनि ते ॻाल्हियूं कंदो हो। हिकु दफ़े सुषमा कंहिं कमु सबबु सारो ॾींहुं भर वारे ॻोठ में वेही ऐं जॾहिं शाम जो मोटी आई त मूं भोग तौर खांसि पुछियो, कीअं सुषमा, जेकॾहिं अॼु मां डॉक्टर साहब खां लिकी भॼी वञा हा, कंहिं पुलिस थाणे या फ़ौजी अॾे ते अव्हांजे इनक़लाबी अॾे जी ख़बर ॾियां हा त जेकर छा थिए हा? सुषमा निहायत अतमीनान सां जवाबु ॾिनो, पोइ बि छा थिए हा? मूंखे गद्दारी जे शक में खणी गोली हई वञे हा? ईअं चवंदे हुन मुर्की ॾिनो। केतिरी न ख़ूबसूरत हुई हुनजी मुर्क। भरिसां अची चवणु लॻी, तव्हां त तॾहिं वेंदो जॾहिं अव्हांखे ज़बरदस्ती घर मां कढियो वेंदो। मां, सुषमा ऐं डॉक्टर बासू हिकु हंधि वेही गॾिजी खाधो खाईंदा हुआसीं। खाधो तमामु सादो हूंदो हो। पाणी में रधियल भत, कॾहिं कॾहिं मच्छी ऐं दाल। पहिरियां ई त मूंखे असुलु न वणंदो हो, पर आस्ते आस्ते न रुॻो आदत पइजी वई पर मज़ो बि अचणु लॻो। कम जी घणाई सबबु सारो ॾींहुं सुषमा मूंसां मिली न सघंदी हुई, जंहिं करे मूंखे खाधे जे वक़्तु निहायत बेआरामी सां संदसि इंतज़ारु करिणो पवंदो हो। हिकु दफ़े हू खाधे ते न आई, चवणु लॻी, अॼु मूंखे बुख कान लॻी आहे। ख़ैर, डॉक्टर बासू सां गॾिजी लाचार ॿचार गिराए खाइणा पिया। ॿिए ॾींहुं बि हू खाधे में शरीक न थी, चए मूं अॼु वर्त रखियो आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ डॉक्टर बि मूंसां गॾिजी खाधो खाइणु छॾे ॾिनो ऐं पोइ फ़क़ति मुंहिंजो खाधो थाली में विझी मोकिलियो वेंदो हो। मूं ख़्यालु कयो त शायदि ॿियनि माण्हुनि जे चवण ते मूंसां छूत छात करणु लॻा आहिनि। सुषमा खां सवाइ खाधो ज़हर थी आयो। जीअं तीअं करे ॿ-4 गिरह निड़ी खां हेठि उछलाइणा ई पवंदा हुआ। हिकु दफ़े जीअं सुषमा खाधो खणी आई त भत तमामु थोरो हो ऐं न वरी दाल हुई, न को आचार, फ़क़ति लूण जो ज़रो हो। थाली अॻियां रखंदे चवणु लॻी, बर्ट, माफ़ु कजो, अॼु मूं ज़रा ज़्यादा खाधो आहे, इन ई करे अव्हां लाइ थोरो भतु बचियो आहे। मूं खेसि खिली चयो, तो खाधो या मूं? ॻाल्हि त हिकिड़ी आहे, मुंहिंजी त हाणे खाइण ते दिलि ई नथी चवे, जॾहिं कर तो मूंसां खाइणु छॾे ॾिनो आहे। शायदि आउं ग़ैर मुल्की ऐं ॿिए मज़हब वारो आहियां, इन ई करे इहा छूत छात कई अथई। सुषमा निगाहूं हेठि करे चवणु लॻी, न बर्ट, इहा ॻाल्हि न आहे। पोइ भला कहिड़ी ॻाल्हि आहे? मूं ज़रा सख़्ती सां सुवालु कयो। इहो मां ॿुधाए नथी सघां। ईअं चई हू ॿाहिरि हली वई। उन ॾींहुं मूं उहो भत ई न खाधो। थाली वापसि करण लाइ रंधिणे में खणी वियुसि। ॾिठमि त हिकु मिटी जी कुनी बाहि ते चढ़ी पई हुई ऐं उन मां अहिड़े ज़ोर जी बाफ़ निकिरी रही हुई जो मिटी जो ढकणु हेठि किरी भॼण जो अंदेशो हो। मूं हेॾां होॾां निहारियो, सुषमा कान हुई। ख़्यालु कयमि त कुनी खे हेठि लाहियां, मतां खाधो न सड़ी वञे। जॾहिं कुनी खे हेठि लाथमि त मुंहिंजी दिलि में मेज़बाननि लाइ कुझु शक पैदा थियो। मुबादा ईअं हुजे पाण सुठो खाईंदा हुजनि ऐं मूंखे पाणी में उॿारियल चांवर ऐं लूणु चपटी ॾिनी वेंदी हुजे। इहो ख़्यालु करे उन बड़कंदड़ कुनीअ जो ढकु लाथमि। कुनी में रिझंदड़ खाधो ॾिसी मुंहिंजे हथ मां ढकणु हेठि किरी भॼी पियो। कुनी में वणनि जा पन ऐं गाहु रिझी रहियो हो। ईअं कंदे सुषमा बची वई। खेसि ॾिसंदे मुंहिंजूं निगाहूं हेठि झुकी वयूं। हू खिली चवणु लॻी, बर्ट, अञा बि बुख अथव छा? सुषमा, ही छा? अव्हां पाण बुखुनि में पाह थी मूंखे ई खाधो खाराईंदा रहिया आहियो। हुन मुंहिंजा चयल लफ़्ज़ वराए चया, तव्हीं खाओ या असां, ॻाल्हि त हिकिड़ी ई आहे। हाणे मुंहिंजी सम्झ में अची वियो त छो सुषमा जे गुलाबी ॻलनि जी लालाण ॾींहों ॾींहुं घटिबी वञे। छाजे करे संदसि अखियूं डरा ॾेई वियूं आहिनि, छो एतिरी पीली ऐं ॾुबरी पई ॾिसिजे। कहिड़ो सबबु आहे जो डॉक्टर बासू ॿ ॾींहं बिस्तरे तां नथो उथे। सुषमा जी इनक़लाबी पार्टी एतिरी कमज़ोर ऐं बीमार छो थी नज़र अचे? छाजे करे सुषमा जी ॻऊं, जंहिंसां हुनजो हद खां वधीक प्यारु हो, जेका 3 ॾींहं थियनि मरी वई। ही कहिड़ी काल न रुॻो सुषमा ऐं डॉक्टर बासू ते हो, मगर सारे बंगाल ते छांयल हो। सुषमा हमेशह जे दस्तूर मूजिबि सुबुह जो सवेरे नाश्ते लाइ भत ऐं खीर खणी ईंदी हुई। अॼु बि हू दस्तूर मूजिबि हिकु थाली खणी आई ऐं चवणु लॻी, बर्ट, हाणे तोखे हितां वञिणो ई पवंदो। छो? मुंहिंजे इन सुवाल जे जवाब में हुन थाली मुंहिंजे अॻियां रखी।
थाली ख़ाली हुई। ऐं समूरो ई मतिलबु सम्झी वियसि। तूं अमरीकी आहीं, ॾींहं में 5 दफ़ा पेट भरे खाइण जो आदी आहीं। असीं हिंदुस्तानी आहियूं, 100 सालनि खां बुखिया ई रहंदा आया आहियूं। तूं जल्दी तयारु थी त मां तोखे रस्ते ताईं पहुचाए अचां। पर सोचमा, मां जेकॾहिं तोसां गद्दारी कयां ई तुंहिंजी जाइ जो पतो पुलिस थाणे ते ॾियां त पोइ? तॾहिं बि को फ़र्क़ु कोन पवंदो। मुंहिंजा 2 साथी गिरफ़्तार थी चुका आहिनि। हिकु पुलिस जो मुक़ाबिलो कंदे मारिजी वियो ऐं ॿियो बुख जे करे मजबूर थी पुलिस सां मिली वियो। असीं बि घर छॾे रहिया आहियूं, छो त 2 कलाकनि में पुलिस हिते अचण वारी आहे हिन घर खे जलाइण। न सोशमा, हू ईअं करे नथा सघनि। हू घणो ई करे सघनि था बट, ऐं कनि पिया। अवी जल्दी तयारु थियो। जॾहिं असीं चुपचाप पोखुनि जे पेचरनि मां लंघंदे रस्ते ते अची पहुतासीं तॾहिं सोशमा चवणु लॻी, चङो बट, मां हिन खां अॻिते हली नथी सघां। मूंखे वापसि वञी बाबे खे कंहिं हंधि पहुचाइणो आहे। भॻवानु तुंहिंजी मदद करे। मूं ख़्यालु कयो त मूंखे जल्दी हितां वञणु घुरिजे, मुबादा पुलिस जो घुमंदड़ टोलो अची निकिरे ऐं मुंहिंजे करे हू गिरफ़्तार थी वञे। अञा हलण वारो ई होसि त सोशमा चयो, बीह, ही वठि। ईअं चवंदे हुन पंहिंजे थेले मां मुंहिंजो पिस्तौल कढियो ऐं मुंहिंजे हवाले करे चवणु लॻी, हिन खे सची आज़ादी ऐं सही जमूरियत लाइ इस्तेमालु कजां बट। पोइ हुन काठ जी दॿी कढी ऐं उनखे खोले उन में पंहिंजी आङुर विधी। असां वटि रस्म आहे त मैदान जंग ते वञणु वक़्तु सिपाही जे मथे ते तिलक लॻायो वेंदो आहे। ईअं चई मुंहिंजे डिघे कद खे पहुचण लाइ हू पंहिंजे पेरनि जे पॿनि ते उभी थी बीठी ऐं मुंहिंजे मथे ते चंदन जो तिलक लॻायईं। जंहिं वक़्तु हू तिलक लॻाए रही हुई उन वक़्तु संदसि गरम साह हू पंहिंजे चहिरे ते महसूसु कंदो रहियसि ऐं हुनजे जिस्म जी ख़ुशबू सूंघंदो रहियसि। मोकिलण महिल मुंहिंजी दिलि में आयो त हिकु पल लाइ खेसि पंहिंजे भाकुर में आणियां। संदसि सुर्खी मायल लबनि खे, सुॼल अखियुनि खे, संदसि गर्दन जे ख़ूबसूरत खम खे हिकु बार चुमी ॾियां। मगर उन हिंदुस्तानी आसमान जे हेठां मूंखे इहो नारवा सां गॾु ग़ैर ज़रूरी बि मालूम थियो। मथे ते तिलक लॻाइण खां पोइ सोशमा हिकु काग़ज़ जी पुड़ी कढी ऐं मूंखे ॾींदे चवणु लॻी, असां वटि हीअ बि रस्म आहे त जॾहिं को पंहिंजो घर वारो सफ़र ते वेंदो आहे त खाइण जी का न का शइ खेसि ज़रूरु ॾिबी आहे। मूं पुड़ी खे खोलींदे ॾिठो त उन में चांवरनि जा ॻच सुकल दाणा हुआ। मूं चयो, ख़ुदा हाफ़िज़ सोशमा, हिकु ॾींहुं आउं ज़रूरु मोटी ईंदुसि। आउं हुन खां मोकिलाए रवानो थियुसि। रस्ते जे वर में जॾहिं आयसि ऐं मूं पोइ ते निगाह कई त सोशमा अञा उन जाइ ते बीठी हुई। मूंखे उन वक़्तु निहायत अजीब लॻो त फ़सुलु लाबारे जहिड़ो बीठो हो, उन हूंदे बि सोशमा बुखी। अॻिते हली मूं हिकु लारी पाणला ईंदे ॾिठी। वेझे अचण ते उन में 10-12 हिंदुस्तानी सिपाही, हिकु गोरो ऑफिसर वेठल हो। अॻिते हली मूं हिकु लारी पाणला ईंदे ॾिठी। वेझे अचण ते उन में 10-12 हिंदुस्तानी सिपाही, हिकु गोरो ऑफिसर वेठल हो, जिन जे हथनि में बंदूकूं, हिकु मशीन गन ऐं 2 पिस्तौल हुआ। हिकु अमरीकन सिपाही खे ॾिसंदे हुननि लारी खे रोकियो। अंग्रेज़ ऑफिसर चवणु लॻो, शायदि अव्हीं रस्तो भुलिजी हेॾां अची निकिता आहियो। हीउ त ख़तरनाक इलाइक़ो आहे। हिते बाग़ियुनि जो एतिरो त ज़ोर आहे जो गोरो ऑफिसर सलामती सां नथो वञी सघे। मूं ॿुधायो त हवाई जहाज़ जी छटी रस्ते लथो हुउसि ऐं भरिसां हिकु ॻोठ वारनि मुंहिंजी जान बचाई। इन ते हू चवणु लॻो, निहायत अजब जहिड़ी ॻाल्हि आहे जो अव्हीं बची विया। ख़ैर, सिधा हलिया वञो। 10 मीलनि जे पंध ते अव्हांखे फ़ौज जी चौकी मिलंदी, जितां अव्हांखे जीप या ट्रक सवारी लाइ मिली वेंदी। मूं हुन खां पुछियो, तव्हां कहिड़े कम सां वञी रहिया आहियो? चवणु लॻो, इनक़लाबियुनि जे अॾे जी ख़बर मिली आहे जंहिं ते हमले करण लाइ वञी रहिया आहियूं। ऐं अखि हणंदे चवणु लॻो, यार, हिकु मज़े जी ॻाल्हि आहे जो उन इनक़लाबी टोले जे अॻुवाण हिकु छोकिरी आहे। ॿुधिजे थो त निहायत ख़ूबसूरत आहे, चालाक आहे, फ़क़ति हिकु दफ़ो मिली वञे। सोशमा जे बारे में अहिड़ा गंदा लफ़्ज़ ॿुधंदे मूंखे सख़्तु नफ़रत थियणु लॻी। दिलि में चयमि त हिकदमि ई हितां हलियो वञा। पर उते ई ख़्यालु आयमि त आउं जेतिरो वक़्तु हिननि खे वधीक तरसाईंदसि, ओतिरो सोशमा खे घर मां निकिरी वञण जो वधीक वक़्तु मिलंदो। तंहिं करे मूं गोरे ऑफिसर खे चेड़ाइण लाइ चयो, हिकु छोकिरी खे गिरफ़्तार करण लाइ 12 बंदूकूं, हिकु मशीन गन ऐं पिस्तौल। अव्हीं वॾा बहादुर आहियो। हू चवणु लॻो, अव्हां अमरीकन खे कहिड़ी ख़बर त छा थी रहियो आहे? इन छोकिरी सां न रुॻो पंहिंजो ॻोठ पर सॼो इलाइक़ो आहे। इन करे त पुलिस खे अञा ताईं पतो न पइजी सघियो आहे। मूं अणॼाणाई में खेसि चयो, जेकॾहिं इहा छोकिरी उतां भॼी वञे त पोइ छा कंदो? जवाबु ॾिनई त घटि में घटि उन्हनि घरनि खे त साड़ियो वेंदो। भला ॻोठ वारनि खे कहिड़ी सज़ा ॾींदो? शायदि उन्हनि सभिनी खे पकिड़े जेल मोकिलींदो। न, असीं बेवकूफ़ न आहियूं जो हिन ॾोकार जे वक़्त में खेनि मानी खारायूं। हिननि खे सज़ा ज़रूरु मिलंदी।
राति थियण ते अवीं हिन पहाड़ जी चोटी ते पहुची वेंदो जिते फ़ौज जी चौकी आहे, जितां सभु ॻोठ नज़र ईंदा आहिनि। अव्हां पाण ई ॾिसिजो। ईअं चई हुननि लारी स्टार्ट कई। राति थियण ते आउं फ़ौजी चौकी में पहुतसि। पहाड़ ते बीही मूं पोइ नज़र कई त बाहि जीअं पोइ तीअं वधंदी पई वेई। मूं सोचियो इहो सोशमा जो घरु आहे, जंहिंमें मूं सभ खां वधीक मोहबत जूं घड़ियूं घारियूं, जिते वेही डॉक्टर बासू ग़रीब हारियुनि जो इलाजु कंदो हो। बाहि जीअं पोइ तीअं वधंदी वई ऐं हिकु बाहि जो समुंड बणिजी छोलियूं हणणु लॻी। मूंखे उतां ईअं ई मालूम थियो त हिकु ॻोठु न पर सारो मुल्क सड़ी रहियो आहे। मूं हिकु फ़ौजी ऑफिसर खां पुछियो, इहा कहिड़ी बाहि आहे? ईअं थो मालूम थिए ॼण झंगनि जा झंग जली रहिया आहिनि। हुन पंहिंजनि मुछुनि खे मरोड़ींदे चयो, इहो रोज़ानो जो तमाशो आहे। इहे उन्हनि हारियुनि जूं पोखूं फाड़ियूं वञनि थियूं जेके इनकलाबियुनि जी मदद कनि था। ॿिए ॾींहुं सवेरे आउं जीप ते सवार थी अमरीकी हवाई अॾे ते पहुतसि। रस्ते ते एतिरी त गपागी हुई जो सारी वाट हारन वॼाईंदे बि रस्तो न थे मिलियो। ईअं थे मालूम थियो त ॼण सॼे हिंदुस्तान जा माण्हू ॿाहिरि रस्ते ते निकिरी पिया आहिनि। जेसीं ताईं नज़र थे पई रुॻो माण्हू ई माण्हू हुआ, मर्द, औरतूं, बचा ॿार, परेशान हाल, धूड़ में भरियल, पंहिंजनि थकल टंगुनि खे गहलींदा थे विया। मूं जीप ड्राइवर खां पुछियो, किथे बमबाज़ी थी आहे छा? मूं सम्झो त जापानी बमबाज़नि हिननि वीचारनि खे घर खां बेघर करे छॾियो आहे ऐं ग़रीब जान बचाइण लाइ ॿाहिरि निकिरी पिया आहिनि। मगर ड्राइवर चयो, बम बम कुझु बि न आहे, ही ॾुकार जा मारियल हारी आहिनि जेके पिनण लाइ शहर ॾांहुं वञी रहिया आहिनि। हाणे मूं रस्ते जे ॿिन्ही तरफ़नि खां हलंदड़ माण्हुनि खे गौर सां ॾिसणु शुरू कयो। बचनि जा सुकल जिस्म, पोढ़नि जा मायूस चेहरा ऐं नौजवान औरतुनि जूं सुकल छातियूं, जिन में सोशमा बि हिकु छिनल फाटल साड़ी में पंहिंजे जिस्म खे लिकाइण जी नाकाम कोशिश सां अखियूं हेठि करे वञी रही हुई। सोशमा, मूं रड़ कई। ड्राइवर जे ब्रेक हणण सां लारी हिकदमि बीही वई। छोकिरी अणवाक़ुफ़ निगाहुनि सां मूं ॾांहुं निहारियो। न, हू सोशमा न हुई। मूं ड्राइवर खे चयो, जीप हलाए। उन ॾींहुं ई उन खां पोइ केतिरा दफ़ा जेतिरा आउं हिंदुस्तान में हुअसि त ॾुकार जे मारियल हारियुनि जे काफ़िले में केतिरा ई दफ़ा सोशमा खे ॾिठो। बुखी, उघाड़ी ऐं अधमुई सोशमा। रस्ते हलंदड़ का बि छोकिरी मूंखे सोशमा ई नज़र ईंदी हुई। मौत जे उन रस्ते ते सवें हज़ारे सोशमाऊं रिड़ी रहियूं हुयूं, पर उन्हनि मां मुंहिंजी सोशमा कहिड़ी हुई, कहिड़े हाल में हुई? हू पंहिंजी जाइ में त कीन सड़ी मरी वई, या पंहिंजे ॻोठ वारनि जी पोखुनि सां गॾु जीअरे जाॻंदे जली वई, या हू गोरे ऑफिसर जी शैतानकारी जो शिकार त न थी? पुलिस जो मुक़ाबिलो कंदे मारिजी त न वई? छा हू ॿियनि इनकलाबियुनि वांगुरु पहाड़ी रस्तनि खां आसाम ऐं आसाम खां बर्मा जी सरहद ते पहुचंदे सुभाष चंद्र बोस आज़ाद हिंद फ़ौज में त कीन गॾिजी वई? या हू बुख खां मजबूर थी सवें ॿियनि बंगाली छोकिरियुनि वांगुरु पंहिंजी इज़त कान विकिणी रही आहे? इहे हया वारियूं छोकिरियूं जिन खे चवण जी बि को हिमत नथो करे सघे। इहे सोशमाऊं जेके कॾहिं कंहिं बि धारे जी अखियुनि में अखियूं मिलाइण गवारा न कंदियूं आहिनि, जिन जूं ॻाल्हाईंदे बि नज़रूं हेठि झुकियल हूंदियूं आहिनि। इहे सवाल, इहे ख़तरा, इहे शक मूंखे हर वक़्तु परेशान कंदा रहिया। मुंहिंजे दिमाग़ में हर वक़्तु बाहि जा शोला, उहे बाहि जा शोला जिन सोशमा जे ॻोठाणनि जी आबादी खे जलाए ख़ाक करे छॾियो ऐं पोइ बुखायल सोशमाउनि जो काफ़िलो कीड़नि माकोड़नि वांगुरु रींगंदो मुंहिंजे शऊर ते छांइजी थे वियो। जॾहिं बि मां पंहिंजे हवाई जहाज़ ते दुश्मन जे फ़ौजी अॾनि मथां बमबाज़ी करण लाइ रवानो थियसि थे त मुंहिंजे कननि में सोशमा जा लफ़्ज़ गूंजंदा थे रहिया, जेके हुन मुंहिंजो पिस्तौल मूंखे वापसि कंदे चया, हिन खे सची आज़ादी ऐं सही जमहूरियत लाइ इस्तेमालु कजां बर्ट। मां पंहिंजे बमनि जो बार हल्को करे वापसि मोटी ईंदो हुउसि, पर मुंहिंजी दिलि में हर वक़्तु इहो ई शक रहंदो हो त हीअ जंग सचपच सही आज़ादी ऐं जमहूरियत लाइ लड़ी वञे थी। हिकु ॾींहुं मूंखे हुकुम मिलियो त आसाम जी सरहद ते आज़ाद हिंद फ़ौज जे मथां दस्ती बम उछलायां। मुंहिंजे बमबाज़ में 5 बम लॻाया विया, पर जॾहिं आउं उन जाइ ते पहुतसि त लेफ्टिनेंट मूंखे हेठि इशारो कयो, जिते हिकु माथिरी में आज़ाद हिंद फ़ौज जो मोर्चो हो। मां बटण दॿाए बम फिटे करण वारो ई हुउसि त मुंहिंजे कननि में ओचितो सोशमा जा लफ़्ज़ गूंजण लॻा, हिन खे सची आज़ादी ऐं सही जमहूरियत ख़ातिर इस्तेमालु कजां बर्ट। ऐं मूं हिकदमि सोचियो त ही माण्हू बि त आज़ादी लाइ लड़ी रहिया आहिनि, ही बि सोशमा वांगुरु ई आहिनि। कहिड़ी ख़बर त सोशमा बि इन्हनि में हुजे? बर्ट, इन्हनि 5 चांवरनि जे दाणनि जे बदिले जे सोशमा जी मोकिलाइण महिल ॾिना हुआ, तूं ही 5 बम हुन जे मथां किराईंदे? इहो ख़्यालु ईंदे ई बमबाज़ खे उतां उॾाए हलियो वियुसि। इहो पहिरियों ई दफ़ो हो जो मूं फ़ौजी हुकुम जी इनहराफ़ी कई ऐं बमनि किराइण खां सवाइ मोटी आयुसि। ॿिए ॾींहुं इन जुर्म जी सज़ा में मूंखे कोर्ट मार्शल थियणो पियो।
मगर फ़ौज जे डॉक्टर मुआइने खां पोइ फ़ैसिलो कयो त धक जे अचण करे हिन जी दिमाग़ी हालत ठीकु न आहे, जंहिं करे मूंखे अमरीकी हवाई फ़ौज खां ख़ारिज कयो वियो। मां वापसि अमरीका आयुसि, पर अॼु बि मुंहिंजे लाइ ख़ानगी हवाई जहाज़ हलाइण जी नौकरी मिलण बि मुश्किल आहे। जिते बि वञा थो मुंहिंजो फ़ौज मां डिस्चार्ज जो सर्टिफिकेट पढ़ी मूंखे नाउमीद कयो वञे थो। बेकार घुमंदे घुमंदे अची हिन इलाइक़े में पहुतसि। ॿुधमि त खेत मज़दूरनि जी ज़रूरत आहे ऐं मां बि अची फार्म ते कमु करणु लॻो आहियां। हीउ कमु मुंहिंजे लाइ नओं ज़रूरु हो, पर हींअर मूंखे पसंदि आहे। नामालूम छो न्यूयॉर्क ऐं शिकागो जी बाज़ारुनि मां मूंखे सोशमा तमामु परे थी मालूम थिए ऐं खेत जी मिटी मां मूंखे निहायत वेझी नज़र थी अचे। ऐं वरी जॾहिं मां तव्हां या कणिक जे दाणनि खे ॾिसां थो त मूंखे बेइख़्तियार सोशमा जी यादि अचो थी वञे, छो त 8 सालनि खां पोइ बि मूंखे ईअं महसूसु थो थिए त हू अॼु बि बुखी आहे, उहा जेका पाण बुखुनि में पाह थींदे बि मूंखे खाधो खाराईंदी हुई, ऐं जंहिं पंहिंजे चांवरनि जा आख़िरी 5 दाणा मुंहिंजे हवाले कया हुआ, ऐं आऊं हुनखे कणिक जा चंद दाणा बि मोकिले नथो सघां। बर्ट ईअं चई वरी ख़ामोश थी वियो। बर्ट जी कहाणी एसी ताईं ॿुधाए दाणो बि ख़ामोश थी वियो। कुझु देरि खां पोइ चीनी दाणे पुछियसि, पोइ तो छा चएसि दोस्त? अमरीकी दाणे जी ज़ुबान वरी चालू थी, भाइरो मूं उहो ई चयसि जेको असां मां कोई भाउ चवे। मूं चयसि, बर्ट घबराई छो थो, मूंखे पंहिंजी सोशमा ॾांहुं मोकिले छॾ। मां न रुॻो हुनजी बुख लाहींदसि, पर उन सां गॾु तुंहिंजा मोहबत भरिया पैगाम बि खेसि पहुचाईंदसि। बर्ट थधो साहु खणी चवणु लॻो, इहो ठीकु आहे दोस्त, मगर सोशमा जो पतो ई न आहे त हू अञा जीअरी बि आहे या मरी वई। इन ते मूं चयसि, थी सघे थो त हिकु सोशमा जो तोखे पतो मालूम कोन्हे, पर तो त हिंदुस्तान में हज़ारें बल्कि लखें सोशमाउनि खे ॾिठो आहे। जेकॾहिं उन्हनि जी जान बचाइण लाइ मूं जहिड़नि किरोड़े कणिक जे दाणनि खे मोकिलियो वञे त छा थिए? ईअं ई बर्ट जूं अखियूं खुली वयूं। सोशमा ज़रूरु इहो पसंदि कंदी। हू पंहिंजे लाइ न बल्कि ॿियनि लाइ जीअंदी हुई, इन करे आउं ईअं ई कंदसि। मां अॼु ई पंहिंजे साथियुनि सां हिन ॻाल्हि जो ज़िक्र करियां थो। असांजे देश में अन्न जा लखें टन ज़्यादा पैदा थियनि था। अन्न जूं क़ीमतूं अञा घटिजनि ई कीअं थियूं त अन्न खे साड़ियो वञे थो, समुंड में उछलायो वञे थो। छो न उन मां 2-4 लख टन अनाज जा हिंदुस्तान मोकिलिया वञनि? उन राति जॾहिं बर्ट ॿियनि खेत मज़दूरनि ऐं फार्म जे मैनेजर सां हीअ हक़ीक़त कई त सभिनी खे हीअ ॻाल्हि पसंदि आई। उन्हनि मां हिकु चवणु लॻो, असांखे ज़रूरु बुखायल हिंदुस्तान जी मदद करणु घुरिजे, पर हीउ कमु त गवर्नमेंट जो आहे। असां सभु अमेरिका जा मामूली हारी खेत मज़दूर ऐं कारखाननि जा मज़दूर गॾिजी हिंदुस्तान जी मदद जो मुतालबो करियूं त गवर्नमेंट न ॿुधंदी। इन ते फार्म जो मैनेजर, जेको हठीलो ऐं बदतमीज़ हो ऐं बर्ट जी आज़ाद तबियत जे करे जलंदो हो, चवणु लॻो, अवी जाहिल अणपढ़ियल दुनिया जी सियासत खे सम्झो ई नथा, ख़ामख़ा विच में टंग अड़ाइणु घुरो था। ॼाणो था त कांग्रेस जे अॻियां हिकु बाक़ाइदा बिल आहे जेको इन लाइ पेश कयो वियो आहे त केतिरा किरोड़ टन अनाज जा ॾुकार जे मारियल हिंदुस्तानियुनि खे कर्ज़ु ॾिनो वञे। इहो बिल त केतिरनि महीननि खां बेकार जी टोकरी में पियो आहे, आख़िर पास छो नथो कयो वञे? बर्ट चयसि। मैनेजर चवणु लॻो, इन करे जो हिंदुस्तान असांजी शर्तुनि खे क़बूलु नथो करे। कहिड़ा शर्त? इहे शर्त त रूस ऐं कम्यूनिस्ट चीन जे ख़िलाफ़ु हिंदुस्तान असांखे साथ ॾे, पंहिंजे मुल्क जो कचो माल ऐं धातु जेके हिंदुस्तान में घणे अंदाज़ में थियनि था ऐं जिन जी असांखे ज़रूरत आहे, से असांखे विकिरो कंदो रहे। इन जो मतिलबु आहे त हिंदुस्तान पंहिंजी आज़ादी खे, सोशमा जी इज़त खे कणिक जे कच दाणनि जे एवज़ असांजे हथनि में विकिणी छॾे। हिंदुस्तान अहिड़ो सौदो न कंदो। सोशमा पंहिंजी आबरू न विकिणंदी, चाहे बुखी छो न मरी वञे। सोशमा? मैनेजर हैरत सां पुछियो, इहा सोशमा कहिड़ी भला आहे? बर्ट चयसि, तूं सम्झी न सघंदे, ऐं हू उतां हलियो वियो। ॿिए ॾींहुं बर्ट खे मालूम थियो त सॼे फार्म में लाबारो शुरू थी वियो आहे ऐं सॼी आबादी जे 3 हिसे खे लुणे बाहि जे हवाले कयो वेंदो। उन करे जो उन साल अन्न ज़्यादा थियण जी उमेदु हुई। मार्केट में हिकदमि घणी कणिक अचण सबबि क़ीमत घटिजी वेंदी ऐं खेसि इहो बि पतो पियो त रुॻो दौलत गॾु करण लाइ बुखायल हिंदुस्तान खे मोकिलण बदिरां साड़ियो थो वञे। सोचणु लॻो त असीं सारो साल महिनत मज़दूरी करियूं, हर ऐं ट्रैक्टर हलायूं, ॿिज पोखियूं, पाणी ॾियूं, लाबारो करियूं, एतिरनि महिनतुनि खां पोइ बि रुॻो वॉल स्ट्रीट जे वॾनि बिभनि वारनि सरमाएदारनि जे नफ़े ख़ातिर अन्न खे साड़ियो वञे थो। बर्ट खे हीअ ॻाल्हि असुलु न वणी ऐं उन ई वक़्तु मैनेजर खे चयाईं, मुंहिंजो नालो खेत मज़दूरी मां कढियो ऐं हिसाबु चुक्तो कयो वञे। मैनेजर त घुरियो ई इहो थिए त जीअं बर्ट खां कंहिं रीति संदसि जिंद आज़ादु थिए, छो त बर्ट उन फार्म जे सभिनी मज़दूरनि जी हिकु यूनियन बनाई हुई ऐं हिकु दफ़े स्ट्राइक जी धमकी ॾेई सभिनी मज़दूरनि जी मज़दूरी में वाधारो करायो हुआईं।
बर्ट हफ़्ते जो हिसाब छॾाए ॿाहिरि थिए निकितो त मैनेजर चवणु लॻो, मालूम थो थिए त जंग जे ज़माने में कंहिं हिंदुस्तानी छोकिरी सां अखियूं अड़ाए आयो आहीं। पोइ छो नथो हिंदुस्तान हलियो वञी? हू वीचारी तुंहिंजी इंतज़ार में राहूं निहारींदी हूंदी, शायदि नंढड़े बर्ट खे बि तुंहिंजे अचण जा दम दिलासा ॾेई ख़ुशि कराईंदी हुजे। इन्हनि बद लफ़्ज़नि जे ॿुधंदे ई बर्ट खे अहिड़ी त ख़ार लॻी जो हिक ई ठोंशे सां मैनेजर खे किराए विधाई। एतिरे में आफ़ीस जा ॿिया माण्हू बची विया ऐं जिन मैनेजर जे चवण ते खेसि पुलिस जे हवाले कयो। बर्ट जी गिरफ़्तारी जी ख़बर सॼे फार्म जे मज़दूरनि में तेज़ी सां पखिड़िजी वई। केतिरा ई मज़दूर खेसि ज़मानत ते छॾाइण लाइ थाणे ते अची हाज़ुर थिया ऐं खेसि ज़मानत ते आज़ादु कराए पाण सां वठी विया। बर्ट जॾहिं खेनि मैनेजर जी बदतमीज़ी जी हक़ीक़त ॿुधाई तॾहिं सभिनी मज़दूरनि फार्म ते कमु करण खां जवाबु ॾिनो। जेसीं ताईं बर्ट ते कयल केस वापसि न वरितो वेंदो तेतर कम ते न चढ़ंदासीं। इन ते बर्ट खेनि सम्झायो त इहा का वॾी ॻाल्हि न आहे। जे मूंखे खणी 3-4 महीना सज़ा अची बि वई तॾहिं बि अव्हांखे गॾिजी ई घुर करणु घुरिजे। असांजी महिनत सां पैदा कयल अन्न जेको साड़ियो थो वञे उहो हिंदुस्तान जे बुखायलनि खे छो नथो मोकिलियो वञे? अवीं गॾिजी फार्म ते मालिक ऐं मैनेजर खे मजबूर करियो त अनाज खे साड़णु बंदि कनि ऐं इहो समूरो अन्न हिंदुस्तान खे मोकिलिनि। बर्ट जी ॻाल्हि सभिनी मज़दूरनि खे पसंदि पई ऐं सभई गॾिजी मैनेजर वटि विया। मैनेजर टेलीफोन ते फार्म जे मालिकनि खे हिन मुतालबे खां वाक़ुफ़ु कयो, जिन जवाब में चयसि त कंहिं बि नमूने स्ट्राइक बंदि थियणु घुरिजे, न त लाबारे जे वक़्त में स्ट्राइक जे करे वॾो नुक़सानु पवंदो। छो दोस्तो, कहिड़ी ॻाल्हि आहे? मैनेजर निहायत नरमाई ऐं इख़लाक़ सां मज़दूर जमायत जे अॻवान खां पुछियो। हू चवणु लॻा, ॻाल्हि इहा आहे त अव्हीं जो फ़सुल जे 3 हिसे खे साड़णु घुरो था, असीं अन्न जे हिक दाणे खे बि हथु लाइणु न ॾींदासीं। इन ते मैनेजर ज़रा मुर्कुंदे चवणु लॻो, जीअं अव्हीं चाहियो था ईअं ई थींदो। पर ईअं चई हू माठि थी वियो। ज़रा सोचे ड्रामाई अंदाज़ में चवणु लॻो, अव्हीं इहो ख़्यालु करियो त जेकॾहिं बेकार अन्न खे जलायो न वियो त मार्केट में अन्न जी घणाई जे करे हिकदमि अघु किरी पवंदो। किरण ॾियो, हिकु मज़दूर कड़को करे चवणु लॻो, क़ीमत असां मज़दूरनि जे खीसे में थोरो ई थी वञे। मैनेजर सिगरेट खे दुखाईंदे अतमीनान सां जवाबु ॾिनो, अव्हांखे मज़दूरी बि त इन ई क़ीमत मां ॾिनी वञे थी। अघु किरंदो त मज़दूरी बि घटि करणी पवंदी। ज़रा ख़्यालु त करियो। इहो ॿुधंदे ई मज़दूर अॻवाननि जो जोश थधो थी वियो। उन ते हिकु सम्झदार मज़दूर चवणु लॻो, इहो फालतू अन्न जेकॾहिं हिंदुस्तान खे मोकिलियो वञे त न की मार्केट में अन्न जी घणाई जे करे अघ जी घटिताई थिए ऐं न वरी असांजी मज़दूरी बि घटिजे। तंहिंसां गॾु हिंदुस्तान जे लखा बुखायल इंसाननि जूं हयातियूं बि बची पवंदियूं। मैनेजर बददस्तूर खिलंदे चवणु लॻो त ईअं थी सघे थो, पर फार्म खे वापार जे कानून मूजिबि हलाइणो आहे। पैदाइश खे ख़ैरात थोरो ई करिणो आहे। अव्हां जे चवण करे सुभाणे ताईं फालतू फ़सुल खे जलाइण खां रोकियो वेंदो। इन विच में अव्हां मां जंहिंखे बि जेतिरो अन्न हिंदुस्तान, जापान या किथे बि मोकिलिणो हुजे त भले मोकिले, कंपनी खे को बि एतिराज़ु कोन्हे। मज़दूरनि खे मैनेजर जी चालाकी सम्झ में अची वई। हू लाजवाब थी विया। आफ़ीस में ख़ामोशी छाइंजी वई। 2 टे अॻवान पोएं पेर मोटण ते ई हुआ त ओचितो दरवाज़ो खुलियो ऐं दरवाज़े जे खुलंदे बर्ट अंदरि आयो। हुन मैनेजर जी गुफ़्तगू ॿुधंदे ई पंहिंजे खीसे मां $255 जी क़ीमत मेज़ ते कढी रखी, जा अॼु ताईं हुन पंहिंजी मज़दूरी मां बचाए रखी हुई। बर्ट, ही छा करे रहियो आहीं? संदसि हिकु दोस्त खेसि चवणु लॻो। सोशमा जे लाइ अन्न ख़रीद करे रहियो आहियां, बर्ट जवाबु ॾिनसि। पर तुंहिंजी सारी उमिरि जी मूड़ी? हा, सॼी उमिरि जी मूड़ी उन लाइ ख़र्च करे रहियो आहियां जेका पाण खे बुखियो रखी बि मूंखे खाधो खाराईंदी हुई, ऐं उन मुल्क जे लाइ जेको हमेशह ॿियनि जे दुख दर्द में शरीक पे रहियो आहे। बर्ट जे इन लफ़्ज़नि जो ही असरु थियो जो उते बीठल सभिनी अॻवाननि पंहिंजा खीसा ख़ाली करे छॾिया। थोरी देरि में ही ख़बर सॼे फार्म जे मज़दूरनि में पइजी वई। शाम जो सभई मज़दूर, हारी, ट्रैक्टरनि जा ड्राइवर, सभिनी जो आफ़ीस में मेलो लॻी वियो। ॾिसंदे ॾिसंदे मेज़ ते केतिरा हज़ार डॉलर गॾु थी विया। उन ॾींहुं शाम जो बर्ट मूं वटि ॿनी ते आयो ऐं सारी हक़ीक़त ॿुधायईं। मूं चयसि, तो त असां ग़रीबनि खे जीअरे जली वञण खां बचाए छॾियो। इन ते चवणु लॻो त रुॻो इहो न, पर सुभाणे अव्हां हिंदुस्तान वञी रहिया आहियो दोस्त। तव्हां केतिरो न ख़ुशि नसीबु आहियो जो सोशमा जो वञी दीदार कंदो। मूं चयसि, सोशमा जो को पतो त ॾे जिते मां खेसि ॻोल्हे हथु करियां। तव्हांखे ॻोल्हण जी का बि ज़रूरत कान थींदी। हू अव्हांखे हर हंधि हर तरफ़ मिलंदी। उतां जी हवा में बि अव्हांखे संदसि जिस्म जी ख़ुशबू ईंदी। सोशमा त हिंदुस्तान आहे दोस्त।
ॿिए ॾींहुं मूं ऐं मूं जहिड़नि किरोड़ा साथी दाणनि खे पाण सां लारी में वठी वाशिंगटन जे हिंदुस्तानी सिफ़ारतखाने ते छॾणु आयो। लारी खे दरवाज़े ते बीहारे बर्ट घंटी वॼाई। अंदरां हिकु ख़ूबसूरत हिंदुस्ताननि छोकिरी निकिती। चवणु लॻी, अव्हीं छा था चओ? थोरी देरि ताईं त बर्ट उन ख़ूबसूरत छोकिरी जी अखियुनि में निहारींदो रहियो। जॾहिं अखियूं मोहबत ऐं हिजाब में झुकी वियूं तॾहिं चवणु लॻो, हीउ अनाज आंदो अथमि। अञा पोयां मुंहिंजा ॿिया दोस्त बि आणे रहिया आहिनि। अव्हां जे मुल्क हिंदुस्तान जे मोकिलण लाइ असांजी हीअ हक़ीर क़ुर्बानी क़बूल पवे। इहो ॿुधंदे ई हिंदुस्ताननि छोकिरी जूं अखियूं ख़ुशी में ॻोढ़नि सां भरिजी आयूं ऐं चवणु लॻी, महिरबानी, असीं अव्हांजो हीउ अहसान कॾहिं बि न विसारींदासीं। मूंखे उते ई छॾे बर्ट सीटियूं वॼाईंदो वापसि हलियो वियो। वञण वक़्तु मूं ॾिठो त संदसि मुंहं ऐं अखियुनि में हिकु अजीब सुकून ऐं अजीब ख़ुशी जी चमक हुई, ॼण हुन आख़िरी दफ़े सोशमा जो दीदार कयो हुजे। ॿिए ॾींहुं असांखे हिंदुस्तान जे सफ़र ते रवानो थियणो हो। उन करे उहा राति मूं हिंदुस्तानी सफ़ारतखाने जे हिकु गुदाम में गुज़ारी। राति जो वक़्तु अहिड़ो थिए थो जो सॼी दुनिया सुम्ही पवे थी ऐं मोहबत जाॻे थी। ओचितो दरवाज़ो खुलियो ऐं उहा छोकिरी हथ में बती खणी अंदरि दाख़िल थी। हुनजा कारा वार खुलियल हुआ जेके कुल्हनि ते झूली रहिया हुआ। अखियूं चमकी रहियूं हुयूं। अंदरि ईंदे ई मूंखे ऐं मुंहिंजे चंद साथियुनि खे पंहिंजे नरम ऐं नाज़ुक हथनि में खणी अखियूं अखियुनि में विझी घूरणु लॻी। एसी ताईं जो उटलो आऊं शर्माइजी वियसि। मूं चयसि, हसीन हिंदुस्तानण, तूं त मूंखे ईअं घूरे रही आहीं जीअं को पंहिंजे महबूब खे निहारे। मूं अंदाज़ो लॻायो त जवाब में संदसि दिलि ईअं चई रही हुई, तोखे ॾिसंदे मूंखे कंहिंजी यादि थी अचे। मां पुछण ते ई होसि त कंहिंजी यादि अची रही आहे त ओचितो कंहिंजे पेरनि जी आहट मालूम थी ऐं आवाज़ु आयो, एतिरी राति ताईं छा करे रही आहीं सोशमा? इन ते चीनी दाणो अजब में पइजी पुछणु लॻो, इहा बर्ट वारी सोशमा हुई छा? इहा मूंखे ख़बर न आहे दोस्त, ऐं न इन ॼाणण जी ज़रूरत आहे। बसि दोस्त, मुंहिंजी कहाणी पूरी थी। हाणे चीनी दोस्त जो वारो आहे।